साईं ये कहानी है शहजादो आदिल ऐं मलिका ॾाइण हिक गुलनाज़ परीअ जी। उम्मीद कयूं था दोस्तों तव्हांखे हीअ कहानी ज़रूरु पसंदि ईंदी। जे 5 मिंट 5 सिटाए ॿुधंदव त तव्हांखे मज़ो ईंदो ऐं असांखे बि लुत्फ़ थींदो। हंधु उहो ई सड़े जाथे बाहि भरे। साईं हिकु बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर की ज़मीन जे टुकड़े जो बादशाह हुजे उन बादशाही में वॾो अमन। साईं हिकु बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर की ज़मीन जे टुकड़े जो बादशाह हुजे उन जी बादशाही में वॾो अमन हुजे। एतिरो अमन हुजे जो शींहं ऐं ॿकरी गॾु कंहिं तलाउ ते पाणी पीअंदा हुआ। एॾो बादशाह जी रियासत जेकी हुई सो वॾी ख़ुशहाल हुई। हिकु जहिड़े बादशाह पंहिंजे हिसाब सां कंहिं शौक़ु शिकार जे तरफ़ रवानो थी पियो। हकींदो होकारींदो वञी कंहिं विच झंगल में पुॻो। छा ॾिसे त हिकु ख़ूबसूरत औरत रोए थी पई। हिन बादशाह जो त बणा अहिड़ी ख़ूबसूरत औरत हिन जंगल में बर बिरान में खामखा छो थी रोई ऐं छा मसइलो आहे हिन सां। अदा बादशाह हकले हो करे उन औरत जे जॾहिं वेझो वियो, अॼु औरत खां पुछा कि न ॾे हाल अहिवाल, केरु आहे, काथों जी आहे, छाजे करे रोईंदी पई। अदा एतिरे में औरत उहा चवणु लॻसि त मां ऐं मुंहिंजो मुड़ुसु उन पंहिंजे हिसाब सां बादशाह तो निकिरी ऐं ॿी बादशाह जे तरफ़ वञी रहिया हुआसीं त अॼु असां ते शींहं हमिलो कयो। शींहं जो हमिलो कयो। मुंहिंजो मुड़ुसु पहलवान ऐं दलेर हुयो। शींहं सां खणी मुक़ाबिलो कयईं, पर शींहं हुनखे मारे विधो। शींहं त हुनखे खयूं ऐं मारियूं हलियो वियो। मां हिते हाणे बर बिरान में रोआं थी वेठी त काॾे वञा। अगरि जे पोइ ते वापसि वञा थी, छाजे करे नथी वञी सघां, छो त मुंहिंजो मुड़ुसु जेको हुयो सो मुंहिंजे पीउ माउ जी रज़ामंदीअ खां बग़ैर मतिलबु त भॼी शादी कई आहे असां। सो इन हिसाब सां हाणे पोइ ते बि कोन थी मोटी सघां। मुंहिंजे मुड़ुस खे त शींहं खाई वियो। हाणे मां अकेली काॾे वञा। इन सोच वीचार में पंहिंजो मंज़रु यादि करे रोआं थी पई। हाणे सोचां थी त मूंसां शादी केरु कंदो। एतिरे में बादशाह ॾिठो त भला हेॾी ख़ूबसूरत हसीन, हिन सां शादी केरु न कंदो। एतिरे में चवणु लॻो त तूं हेॾी सुहिणी आहे ऐं हसीना जो माशाल्लाह, मूंखे त पसंदि अची वई। जे एतिराज़ न करे त मां तोसां शादी कयां। अदा बादशाह हिन खे पंहिंजे हिसाब सां दिलदार ॾिनी। हुन चयो अगरि तूं बादशाह सलामत, मुंहिंजो मुड़ुसु थी वेंदा, बाक़ी छा खपे। अदा बादशाह खे चवणु लॻी एतिरे में तोखे ॿियूं बि मलिका ऐं माना ॿियनि जी शादी जी थियल हूंदी, ॿियनि ज़ालूं सां बि हूंदई। सो ॿियूं ज़ालूं जेके हूंदियूं उहे साड़ कंदियूं, उहो कीअं मसइलो थींदो, उहे राज़ी कीअं थियनि। एतिरे में बादशाह चवणु लॻो त को मसइलो न आहे, उहो बि मतिलबु त आहिनि, मूंखे औरतूं ज़ालूं आहिनि, पर हल तूं शादी कंदे त बहरहाल मां कंदोमांइ। अदा एतिरे में हुन चयो त मूंखे शादी तोसां करणी आहे, जे करेंदो त। अदा पंहिंजे हिसाब सां उन महिल ई बादशाह घोड़े ते खणी अॼु पंहिंजी बादशाही में पुॻो ऐं बादशाह पंहिंजी शादी जो ऐलान करे छॾियो। अदा उन सां देरी न थी, यकदमि उन सां शादी करे ऐं उन बादशाही में रहणु लॻो। अदा उन सां पंहिंजे हिसाब सां कंहिंखे नाले जी ख़बर न हुई, छो त हुनखे दुल्हन शाह मतिलबु त मलिका सॾींदा हुया। दुल्हन मलिका अदा सभु कुझु नाले में वात में मतिलबु ईअं हुजे। अदा बादशाह जी दुल्हन मलिका में सॾिजे, सो नई जेको शादी करे आयो सो इन हिसाब सां। अदा पुराणी घर वारी हुयसि, सो उन पंहिंजे हिसाब सां उहा कंहिं कुंड में रहे पई, उनखे हिकु पुटु बि हुजे। अदा पुट जी औलाद बि बादशाह खे हुजे। बादशाह जी घर वारी उहा पंहिंजे हिसाब सां ॿी मलात में, हूअ ॿी मलात में कमरे में रहे पई। सो हिक ई बादशाही में बादशाह पंहिंजे हिसाब सां बादशाही हलाए पियो। अदा हुन अहिड़ो कमु कयो जेकी नई मलिका पणिजी आयो, उहा असल में औरत कोन्हे, हिकु ॾाइण हुई। अदा पहिरीं राति वञी कंहिं ॻोठ मां हिकु नौजवान छोकिरो वञी लेटाए उनजो खून पीतई। अदा बादशाह खे ख़बर पई, माण्हू अॼु पुॻा त फलाणो हमराह जो पुटु हिकु मतिलबु त ॾाइण मारे वई आहे, पर काॾे वई का ख़बर न आहे। अदा ईअं तारीख़ मतिलबु त हिकु न ॿियो हमराह लेटे पियो। बादशाह जाचा जूच कई, नौकर वज़ीरनि खे मतिलबु त भॼायो त छा मसइलो आहे, इन माण्हू जी इन ॾाइण जी जाचा था कयो त काॾे थी वञे। अदा हकिलंदे हकिलंदे वज़ीर जेको हुयो, वज़ीर पाण पंहिंजे हिसाब सां जाचा करे करे अचे हिन ॻाल्हि जी ख़बर बादशाह खे ॿुधाई। बादशाह सलामत खे चवणु लॻो, बादशाह सलामत, जेका बि ॾाइण वग़ैरह अचे थी सो बहरहाल ॿाहिरां जंग जी तरफ़ ॾांहुं कोन थी अचे, सो तुंहिंजी मलात जी तरफ़ ॾांहुं पेर था अचनि, सो तुंहिंजी मलात में का न का आहे ॻाल्हि जो बहरहाल इहो कमु थिए थो। अदा बादशाह हैरत में हुजे त बहरहाल मुंहिंजी मलात में अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेका इंसान ऐं मुंहिंजी रियासत ते ज़ुल्म थी करे। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां सिधो सो इहा दिलि में ॻाल्हि हुयसि, पर कंहिंसां करे को अहिड़ो माण्हू शक में कोन हुजेसि, छो त हूअ जेकी पहिरीं ज़ाल पणिजी मतिलबु हुयसि उन ॾे बादशाह लूणो ई न पियो वराए।
ऐं नई दुल्हन जेकी मलिका हुई उन सां त मतिलबु त बगल मां निकिरे ई कोन पियो, हर वक़्तु उन सां केचरी ऐं उन जे कमरे में हाली हवाली थिए पियो। अदा सिधो सो इहा वज़ीर जी ॻाल्हि वञी उन दुल्हन मतिलबु त मलिका सां कयईं, उन ॾाइण सां। ॾाइण खे चवणु लॻो त हेतिरे मां मुंहिंजे मतिलबु त वज़ीर जाचा करे जूचा करे ऐं इन मलिका ॾाइण खे मतिलबु त हथु कयो अथई। ऐं ॾाइण जेकी आहे सो हिन मुंहिंजी मलात में थी अचे ऐं वञे बि तां थी अचे बीते थी। हाणे ख़बर नथी पए त छा मसइलो आहे, हाणे इन ॻाल्हि ते मां परेशान आहियां। अदा एतिरे में उहा ॾाइण मलिका चवणु लॻसि त बादशाह सलामत सू नाराज़ न थिए त मां हिकु ॻाल्हि कयां, सो उहा मूंखे बि नज़र में आहे ॾाइण केरु आहे। बादशाह जो तोखे नज़र में आहे त मूंखे ॿुधाए, मां ॾिसां त कहिड़ी आहे उहा ॾाइण। अदा हिन अहिड़ो प्लान कयो हुजे सो सभु कुझु जेकी हुनजी वॾी ज़ाल हुई, पुट जो जेके वॾो हुयो, सो उनखे पंहिंजे हिसाब सां फासाए छॾियो हिन। अदा एतिरे बादशाह खे चवणु लॻी त तुंहिंजी ज़ाल जेकी वॾी आहे सो उहा ई मतिलबु त ॾाइण, सो हीउ जेको बि कमु आहे सो उन जो कमु आहे। अदा अदा कीधो सबूत बबूत हिन बादशाह खे ॾेखारे ऐं बादशाह खे ॾाढो कावड़ ऐं गुस्सो अचे वियो। बादशाह सोचियो त हाणे छा कयां। अदा बादशाह सिधो सो या वज़ीर सां ॻाल्हि कई त बहरहाल वॾी मुंहिंजी जेकी घरवारी आहे सो उहा ॾाइण आहे, बहरहाल इहो सॼो कमु उन जो आहे, हाणे मूंखे सलाह ॾे त मां छा कयां। अदा बादशाह जा वज़ीर जेका हूंदा आहिनि वॾा सियाणा हूंदा आहिनि, वज़ीर चवणु लॻो जे अगरि तूं ऐलान करे ऐं माराए थो पंहिंजी ज़ाल, सुभाणे जेका बि माण्हुनि जो जेको बि मुंहुं आहे न सो रियासत तो ते एतबार न कंदी ऐं इहो ज़ुल्म तुंहिंजे मथां मतिलबु त माण्हू थुक बादशाह तोखे खणंदा, सो इहा सही ॻाल्हि न आहे। हाणे मुंहिंजी सलाह वठि, कंहिं जंगल में बरबिरान में हिन खे फिटी कराया, बाक़ी मार हिन खे न। एतिरे बादशाह वज़ीर जी ॻाल्हि ॿुधी ऐं बादशाह सोचियो त बहरहाल इहो कमु सही आहे, किथे न किथे हिन खे फिटी करे अचां, बहरहाल वञी पंहिंजी ज़िंदगी जीए, बाक़ी हाणे मुंहिंजे बादशाह ॾे माना की लोड़ो ई न वराए। अदा बादशाह हिन खे पंहिंजे हिसाब सां तड़े 2-3 कार जे हथां मोकिले छॾियईं। अदा हाणे कार त हिन खे पंहिंजे हिसाब सां वठी जंगल जे तरफ़ विया, पर हिन खे मारण जो आर्डर हुयो, माना की जंगल में वञी मारे अचोसि। अदा एतिरे में कार ई सोचे आहे सो बहरहाल असांजी जेकी हीअ मलिका आहे शहज़ादी वॾी, सो इन जो को बि कसुरु न आहे, इहा त ॾाइण असुल में आहे कोन। जंहिं ॾींहं खां वठी मतिलबु त मलिका निंढी आई आहे सो उन खां वधीक इहो मतिलबु त उन ॾींहं खां वठी इहो कमु चालू थियो आहे, सो हीअ त आहे कोन, ॾाइण त उहा आहे। अदा नौकरनि खे इहो ख़्यालु हुयो, बादशाहज़ादी खे चवणु लॻा बादशाहज़ादी असां तुंहिंजो मतिलबु नमक खाधो आहे ऐं असां नमक मल्हाईंदासीं, असांखे बहरहाल ख़बर आहे त तूं ॾाइण न आहे, पर असां मजबूर आहियूं, सो हाणे तोखे हिते फिटी कयूं था वञूं, बक़ाया जेकियूं अखियूं आहिनि सो हरण जूं कढी वञी बादशाह खे ॾेखारींदासीं, बहरहाल तूं पंहिंजी ज़िंदगी वञी जीउ। अदा शहज़ादी मलिका खे पुट सिधो फिटी करे आया। अदा उहा त पंहिंजे हिसाब सां टेम गुज़र सफ़र उते वञी करे पई झंग में। अदा हाणे पंहिंजे हिसाब सां छॾ हिन खे, ऐं हुन अहिड़ो कमु कयो त भणा हाणे त बादशाह खे ख़बर पइजी वई आहे, अगरि जे मलिका वॾी वई आहे हली, सो हाणे जेकॾहिं मां ध्यानु कंदुमि त ज़रूरु पकिड़िजी पवंदुमि, मूं ते बि शक ईंदो। हिन हिकिड़ो अहिड़ो कमु कयो, मतिलबु त हर रोज़ु नई बानी रखंदी हुई, उहा बानी रखी नई जवान छोकिराट ऐं पंहिंजे हिसाब सां ख़िदमत में रखंदी हुई, ऐं राति जे टाइम में वञी कमिरो हुनखे अलॻि ॾिनई, चई हिन में सुम्हे पर कमरे जो दरवाज़ो करे में ॾिजाए। अदा हुन नौकिरियाणी खे आर्डर हूंदो बानीअ खे, उहा हिन जी ख़िदमत करे वञी कमरे में सुम्हंदी हुई, ऐं हीअ पंहिंजे हिसाब सां आधी राति जो उथी उहा साॻी पंहिंजी बानी मारे उनजो रतु खून पी ऐं उनखे कंहिं झंगल में उछले ईंदी। अदा झंगल में छो पियो उछली अचे, तो बहरहाल झंगल में के जानवर आहिनि, उहे जानवर हिन खे खाई पंहिंजे हिसाब सां हुनजो जेको बि हूंदो न हॾो न काशी न रहंदी। अदा इन हिसाब सां हिन जो कमु हले पियो वेठो। कुदरत मुंहिंजे अलाह जी हूअ जेकी वॾी बादशाह जी घरवारी हुई, उनजो पुट बि अची पंहिंजे हिसाब सां जवान थियो। अदा उनजो वक़्तु बि ईअं कटे कटे हली हली पंहिंजे पुट खे जवान कयईं, ऐं उहो छोकिरो बि अॼु जवान समझदार थियो। अदा एतिरे में छोकिरो पंहिंजे हिसाब सां जवान जो थियो त मां हिन खे सॼी ॻाल्हि त तेर पितर ख़बर बि हुयसि त असांजो मसइलो असांजे छाजे करे थियो आहे। सो बाबे कयो, मतिलबु असांजी निंढी जेकी माउ हुई सो कॾहिं शैतानगिरी उन जी आहे, मां चयसि हिन खे। हुन बि चयो त वाक़ई बि उन जी शैतानगिरी आहे, सो असांखे कढण में हथु हुन जो आहे, सो हाणे छा कजे। एतिरे में चवणु लॻी पंहिंजे पुट खे, तूं हूअं निंढ आहीं त मां तोखे वठी आयमि त 7 सालनि जो हुई, हिनमहिल तूं 16-17 सालनि जो थी वियो आहे, सो इन विच में तुंहिंजी शिगिल ऐं मतिलबु त तब्दील थी वई आहे। तूं हाणे हीअं कमु कर, ग़रीबाणा लटा पाए
ऐं बादशाह जी मतिलबु कंहिं चौकीदारीअ ते बीहो ऐं इन ॾाइण जो सॼो प्लान ऐं इन जी छा हले थो चले थो इहो सॼो पंहिंजे हिसाब सां बादशाह खे पोइ बाद में ॿुधाइजांइ। पहिरियों इन ॾाइण जो पीछो कर त छा हले चले थो ऐं इहा करे कहिड़ो कमु थी ऐं इन जो सबूत को हथु कर ऐं पंहिंजे हिसाब सां पंहिंजी बेॾोईअ जो असां को सबूत ॾियूं वरी वापसि पंहिंजी मलात में वञूं। अदा छोकिरे खे पंहिंजे हिसाब सां जज़्बो जोश हुयो ऐं हिन माउ जो चवणु ॿुधो ऐं मां हिकु हिन खे ॿी नसीहत कई। इहा ख़बर अचे पई त पंहिंजी दिलां जेकी बि अथई इहा न बादशाह खे ख़बर पई न ॾाइण खे ख़बर पई। अगरि जे ॾाइण खे ख़बर पइजी वई त तुंहिंजो ख़ैरु न आहे पोइ तूं त वीह पुट। अदा एतिरे में शहज़ादे चयो उन अदल तो अमा तूं घबराए न सो मां पंहिंजे हिसाब सां कोशिशि कंदुसि पंहिंजी मतिलबु त कंहिंखे बि ज़ाहिर न असलियत न करणु ॾींदुमि। अदा पंहिंजे हिसाब सां ग़रीबाणा लटा पाए पीउ जे अची बादशाही में पुॻो अची हथ अदब जा ॿधी चवणु लॻो त हाणे मूंखे न का नौकिरी ॾियो सो बहरहाल पेट गुज़र कयां सो ॾाढा मोलाई ऐं ग़रीब माण्हू आहियूं। अदा हिन जी पंहिंजे हिसाब सां ॾिसी हाल हीणा ऐं बादशाह चुसि ॿियो त बहरहाल कोन्हे का पर तोखे जवान ऐं पहलवान थो ॾेखारिजे अकुलमंद बि ॾेखारिजंदो सो तूं मुंहिंजी ड्यूटी कर माना की मुंहिंजे गिले ते बीह ऐं मुंहिंजो पहिरो ॾे। अदा बादशाह चयो त चलो ठीकु आहे। हिन छोकिरे चयो शहज़ादे बादशाह खे चलो ठीकु आहे सो मां तुंहिंजो पहिरो ॾींदुमि ऐं तोते मतिलबु त कुझु बि थियो त ज़िम्मेवार मां आहियां। अदा बादशाह हिन खे पंहिंजो पहिरेदार छोकिरे पंहिंजे शहज़ादे उनखे बीहारे छॾियो आदिल खे। आदिल पंहिंजे हिसाब सां हाणे बादशाह जे कमरे जे ॿाहिरां फिरे पियो वेठो। बादशाह जे कमरे जे ॿाहिरां जो फिरे पियो त हाणे बादशाह जो कमरे खां हुन बादशाहज़ादी जो मलात अलॻि हुजे कमिरो। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां निंड पइजी पियो वञे ऐं हूअ अहिड़ो कमु करे पई उन कमरे मां निकिरी ऐं पंहिंजे हिसाब सां जिन में बानियुनि जो कमिरो हुयो उन बानियुनि जे कमरे जे तरफ़ रवानी थी पई। अदा शहज़ादो आदिल जो बीठो हुजे त उन ॾिठो त बणाईअ साॻी ॾाइण वञे थी पई सो हाली त पंहिंजे हिसाब सां नंढी माउ हुयसि पर कमरे में अंदरि घिरी वई। उन खां बाद में जंहिं महिल उनजो छोकिरी नौजवान जो रतु पी ऐं उनजो लाश खणी कुल्हे ते ऐं पोइ सम्झी ईअं त ॾाइण सूरत में निकिती माना की अहिड़ी शिगल थी पियो वञेसि हिकु पीर सन कुराड़ी जीअं हूंदी आहे न ॾंद ॿाहिरि निकितल सफ़ा बेसुरी ऐं बेशिगली थी पियो वञे। हिन ॾिठो त बणा हीअ त का अञा ॿी जिन्स निकिती इन मां मलात मां अगरि आहे छा आख़िर। अदा शहज़ादो आदिल मतिलबु त बादशाह जो चौकीदार ऐं पहिरेदार हुजे सो बहरहाल हिन चयो त बहरहाल मां पीछो हिनमहिल कीअं कयां या काॾे जी लाश खे खयूं वञे। अदा हिन चुप कयो उन पहिरेदारीअ ते ई बीठो रहियो। अदा हीअ पंहिंजे हिसाब सां झंग में लाश फिटी करे ऐं हीअ पंहिंजे हिसाब सां ॾाइण मोटी ऐं कमरे जे तरफ़ वञी रही हुई त एतिरे में ॾिठईं त बणा हीउ चौकीदार बीठो आहे। हिन खे दिलि में धक धक थी पई शायदि हिन पहिरेदार मूंखे सॼी शिगल मुंहिंजे में सूरत में इन लाश खणंदे ॾिसी वरितो। अदा हीअ कमरे में अंदरि वञी हिकिड़ा पंहिंजे चोटीअ जा वारनि खे सेक जो ॾिनई तव जो ॾिनई त उन जो हिकु जिन ज़ाहिर थी पियो माना की जिन ज़ाहिर थी पियो। उन खां पुछा करणु लॻी त ॾे हाल हवाल एतिरे में चवणु लॻो त पुट पुछा कर मूंखां माना की जेको जिन हुयो सो असुल में उन ॾाइण जो पीउ हुयो। उन चयोसि ॾे हाल हवाल छा मसइलो आहे छाजे करे मूंखे घुरायो अथई। एतिरे में चवणु लॻी त इहो जेको बादशाह जो चौकीदार बीठो आहे इन जे बारे में का राय ॾे त इहो मुंहिंजी मतिलबु त असलियत मां ॼाणे त न वियो आहे। एतिरे में चवणु लॻो तुंहिंजी थोरी सी मालूम इन मतिलबु त मालूमात पई आहे हिन खे बक़ाया तुंहिंजी सुभाणे मतिलबु त जांचा कंदो इहो दिलि में सोचे थो पियो। एतिरे में हिन चयो त आख़िर में इहो सुभाणे जांचा कंदो इन जो हाणे बिलो कीअं कयां। एतिरे में चवणु लॻो त इन खे तूं शख़्स खे न आहे सुञातो। उहो जिन चवणु लॻो हिन खे ॾाइण खे चवणु लॻसि न हिन खे मूं न आहे सुञातो। चई उहो इहो साॻियो ई तुंहिंजी सोतेली जेकी हुई सो उन जो मतिलबु त पुटु आहे आदिल नालो जेको आहे शहज़ादो नंढे में नंढो जेको हुयुसि सो इहो हाणे पंहिंजे हिसाब सां पीउ जी चौकीदारीअ ते आयो आहे। असुल में शहज़ादो इहो आहे उहो। एतिरे में चवणु लॻी त हाणे त कंहिं मसइलो थियो हीअ त मुंहिंजी असुलियत ज़ाहिर करे ऐं पंहिंजी माउ खे पाण खे वणाए वरी साॻी बादशाही में अचणु थो चाहे। एतिरे में चवणु लॻो त तूं घबराए न हाणे तूं हिकु कमु कर हिन खे पंहिंजे हिसाब सां कहिड़े बि बहाने मुंहिंजी तरफ़ मोकिलियसि सो बहरहाल मां हिन खे पाणे मारे छॾींदुमि। अदा हिन मतिलबु त मलिका ॾाइण खे ख़बर पइजी वई ऐं हिन पंहिंजे हिसाब सां हुनखे चयो चलो ठीकु आहे मां तोखे तुंहिंजी तरफ़ भरा हिन खे मोकिलींदुमि। अदा उहो जिन यकदमि मतिलबु त गुम थी वियो ऐं हिन पंहिंजे हिसाब सां जीअं सिजो बिरियो हिन पंहिंजे हिसाब सां पेट जो मींहुं कयो एॾो सूर पियसि जो फथिके पई।
अदा बादशाह खे ख़बर पई बादशाह जी दादली ज़ाल हुजे, बादशाह हिन ते पंहिंजी जान ॾियण लाइ बि तयारु हुजे। देरी न कीअं वॾा वॾा हकीम ऐं वॾा वॾा हुनर वारा माण्हू पुॻा अचे हिन जो इलाजु करणु चालू कयो न, पर हिन में का बीमारी हुजे त हुननि जो इलाजु बि लॻे न। अदा हिननि दवाऊं बवाऊं खारायूं पर को असर ई कोन पियो थिए। अदा हाणे बादशाह खे चवणु लॻी पंहिंजे मुड़ुस खे, पर हिन डॉक्टरनि खां मुंहिंजो मतिलबु मर्द न लभंदो, मूंखे पंहिंजे मर्द जी पाण खे ख़बर आहे, सो मूंखे हिकिड़ी शइ खपंदी आहे। एतिरे में बादशाह पुछा करणु लॻुसि त तुंहिंजे भला पेट जे सूर जो इलाजु छा आहे? चवणु लॻे त परिस्तान जी वाधीअ जी मिटी, माना की हिकु वाधी वहे थी पई, उनजी हेठां जेकी समुंड आहे मतिलबु पाणी आहे, उनजी हेठां जी मिटी जेकी हूंदी आहे सो इहा असां पंहिंजे पेट जे मथां घुमाईंदियूं आहियूं, असांजे पेट जो दर्द ख़तमु थी वेंदो आहे, सो आहे परिस्तान जी मिटी। सो परिस्तान जे वाधीअ जी मिटी मूंखे खपे, सो मुंहिंजे पेट जो मर्ज़ इहो ई आहे इलाजु। अदा एतिरे में चवणु लॻो त हाणे इहो कीअं मसइलो अचे, ऐं इहो त परिस्तान आहे, हिते केरु वञी सघंदो? एतिरे में उहा साॻी ॾाइण चवणु लॻसि मलिका त जेको इहो शहज़ादो तुंहिंजो पहिरेदार आहे, इहो मूंखे अकुलमंद ऐं पहलवान थो नज़र अचे, इन खे मोकिल, इहो कमु इहो करे ॾींदुई। अदा एतिरे में बादशाह देरी न कई, उन आदिल शहज़ादे खे घुरायो। आदिल खे चवणु लॻो हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे, परिस्तान जे वाधीअ जी मिटी मूंखे खपे, सो मुंहिंजी ज़ाल खे ॾाढो पेट में सूरु पियो आहे, सो तुंहिंजी दुआ ऐं तुंहिंजे हिसाब सां तुंहिंजे हमेथ खां सवाइ न ईंदो इहो। अदा शहज़ादे आदिल हिन जे हुकुम जो बंदो हुयो, सो पंहिंजे हिसाब सां बादशाह पहिरियों हुकुम कयुसि, पहिरें सां हिन हा कई। अदा हिन पंहिंजे हिसाब सां बादशाह खे चवणु लॻो त मुंहिंजे वञण जो तयारीअ जो बंदोबस्तु कर। अदा पंहिंजे हिसाब सां जेको हिन खे सिस्टम जीअं चयईंसि, सो उनखे पंहिंजे हिसाब सां तलवार बि ॾिनई ऐं कुझु पैसा कढे मतिलबु त वग़ैरह ॾिनईसि, ऐं हिकु घोड़ो बि भलो ॾिनईसि। अदा ही पंहिंजे हिसाब सां मंज़िल उन तरफ़ रवानो थी पियो, जेको परिस्तान मां उन वाधीअ जी मिटी लाइण मतिलबु खणण पियो वञे। अदा हकील हू कंदो सिधो सो माउ वटि आयो, अची माउ खे सॼी तेर पितेर ॻाल्हि करे ऐं ॿुधाईं त हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे, सो असल में इहा ॻाल्हि आहे त असांजी जेकी आहे सो बाबे जी घर वारी मलिका, सो उहा ॾाइण आहे, वाक़ई बि मूं अखियुनि ॾिठी आहे, पर हेतिरे मां हीउ बाबे जो ऑर्डर आहे। एतिरे में हिनखे पर्ची हुन अॻे लिखी ॾिनी हुअसि ॾाइण, त हीअ पर्ची खणी वञी असांजे मुंहिंजे मतिलबु त पीउ खे ॾिजांइ, सो उहो पंहिंजे हिसाब सां तोखे उन शइ जी मिटी ॾींदो। हूअं तोखे ख़बर न पवंदी त उहा वाधी किथे आहे, सो उहा पंहिंजे हिसाब सां उनखे ख़बर आहे सॼी, ऐं उहो तोखे मिटी ॾींदो। अदा मलिका जो हिनखे पर्ची ॾिनी हुई, सो बहरहाल हिकु पर्ची खणी माउ खां मोकिलाए वरी ही तरफ़ रवानो थी पियो। अदा हकील न हो कंदो वञी कंहिं मंज़िलूं करे हिकिड़ो ॾिठईं त बणा VIP बाग़ हुआ, उन बाग़ में वञी पंहिंजे हिसाब सां घोड़ो लाड़े ऐं घोड़ो पंहिंजे हिसाब सां छॾियईं ऐं पाण कंहिं वण हेठां सुम्ही पियो। अदा घोड़ो जो चढ़ंदो वते पियो हेॾां होॾां। हिन थोरी देरि खां पोइ हिनखे सुजाॻ जो थी ॾिसे त बणा घोड़ो जेको आहे सो पथर जो पुतलो बनियो पियो आहे, माना की घोड़ो जेको हुयो सो के गुल वग़ैरह खाधे सावक, सो उहो पथर जो बणिजी वियो। अदा एतिरे में थोरी देरि खां ई परेशान हो त भला मुंहिंजे घोड़े खे छा थी वियो ऐं हिनखे कहिड़ी शइ हिन पथर जो करे छॾियो। एतिरे में हिकिड़ो जिन ज़ाहिर थियो। एतिरे में चवणु लॻुसि त इंसान जा बचा तोखे ख़बर न आहे त तूं हिनखे तिलस्मी बाग़ आहे। एतिरे में जिन ज़ाहिर थियो। जिन हिनखे चवणु लॻो त तोखे ख़बर न आहे त हीअ तिलस्मी बाग़ आहे, हिन बाग़ में मतिलबु त कहिड़ी शइ बि खाईंदी सो इहा पथर जी बणिजी वेंदी, हिन तिलस्मी बाग़ में इहा करामत आहे। एतिरे में तूं इंसान जा बचा हिते कीअं ज़ाहिर थियो आहे। घड़ीअ पोइ हिते शहज़ादी मतिलबु त ईंदी, सो हुन पंहिंजे हिसाब सां तूं हिन कीअं अचे पुॻो आहे। अदा पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो थोरी देरि खां पोइ हिते परे ईंदी गुलनाज़, सो पंहिंजे हिसाब सां तूं हिते छो बीठो आहे ऐं तुंहिंजे इंसान जी हिते हिमत कीअं थी असांजी तिलस्मी बाग़ में अचण जी। एतिरे में जिन चवणु लॻुसि, जिन खे चवणु लॻो त तूं पंहिंजे हिसाब सां कीअं थो चवें त हीअ तिलस्मी बाग़ आहे ऐं मुंहिंजे घोड़े खे सही करण जो को इलाजु ॿुधाए। एतिरे में चवणु लॻो त हिते हले केतिरा इंसान जा बचा ईंदा आहिनि, हिन तिलस्मी बाग़ में रहंदा आहिनि, पर मां उन्हनि खे हिलाल करे छॾींदो आहियां, माना की उन्हनि खे मारे मां पंहिंजो खाज बणाए छॾींदो आहियां। सो शहज़ादी खे अचण खां अॻु में अले केतिरा मां माण्हू खाई चुको आहियां, पर शहज़ादी खे इहा ख़बर पवंदी छो शहज़ादी मूंखे इहो कमु न करणु ॾिए, पर मां उन खां अॻे इहो कमु करे छॾींदो आहियां। एतिरे में चवणु लॻो त अॼु तूं वारे में आयो आहे, तोखे कीअं छॾींदुमि। अदा एतिरे में हिन पंहिंजे हिसाब सां चयो त जेतिरो जवान ऐं पहलवान आहे अचु भला मूंखे खा।
अदा एतिरे में हुन चयो त तूं छा कंदे मुंहिंजे अॻियां। हू पंहिंजे हिसाब सां हर ॾींहुं हुजे, पर शहज़ादे खे पंहिंजे हिसाब सां तलवार पंहिंजी साइड ते लिकाए अहिड़ी जॻह ते जीअं हिनखे देव खे हुनखे मतिलबु त जादूगर खे नज़र ई न अचे। अदा जीअं हुन आग कयसि, हिन पंहिंजे हिसाब सां अलाह खे यादि करे उहा तलवार नार मां कढी ठका खणी ड्रई त मुंडी होॾे वञी पियसि। अदा हुनखे पंहिंजे हिसाब सां जिन खे मारे ऐं उते वरी बीठो हुजे ऐं घोड़े जी ॾाढो अफ़सोस आहे मुंहिंजी त भणा मुंहिंजो घोड़ो पथर जो थी वियो ऐं मूंखे वञिणो आहे परिस्तान ऐं वादीअ जी मिटी आइणी आहे, हाणे कीअं मसइलो थिए। एतिरे में थोरी देरि टेंशन इन परेशानी में बीठो त उहा साॻी गुलनाज़ परी अची पुगी। गुलनाज़ जो परी ॾिठो त भणा असांजो देव जेको हुयो जादूगर सो बरल हेठि पियो आहे ऐं हिकु इंसान जो बचो आहे जेको घोड़े पथर जे मथां बीठो आहे। एतिरे में चवणु लॻसि उहा परी त इंसान जा बचा तूं हीअ ज़रूरत कीअं कई असांजी मतिलबु मुंहिंजे ग़ुलाम खे मारण जी। एतिरे में चवणु लॻो त तुंहिंजो ग़ुलाम ग़लति हुयो सो इन करे मूं मारियो आयांसि, सो बरल हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे हू मूंखे मारणु पियो चाहे ऐं हीउ मुंहिंजो पथर जो जेको घोड़ो बणिजी वियो, हाणे इहो सही कीअं थिए। एतिरे में शहज़ादी चवणु लॻी हीउ को मसइलो कोन्हे को, पर हीउ तिलिस्मी बाग़ आहे, सो मूंखे बाबे पंहिंजे हिसाब सां हिन दुनिया में ठाहे ॾिनो आहे, सो मुंहिंजे अलावा हिते केरु न ईंदो, सो मां ई सैर सफ़र ते ईंदी आहियां। अदा हुन पंहिंजे हिसाब सां थोरो जादू हुयो, उहो घोड़ो सही थी वियो ऐं हिन खां पुछा करणु लॻी त इंसान जा बचा तूं काॾे निकिरी पियो आहे ऐं ॻाल्हि छा आहे ऐं तूं हिन बाग़ मुंहिंजे तिलिस्मी बाग़ में कीअं पुॻो आहे। ऐं शहज़ादे आदिल सॼी तेर पितेर ॻाल्हि करे हिनखे ॿुधाई ऐं उहा पंहिंजे हिसाब सां हुन मलिका ॾाइण जी पर्ची बि ॾिनईसि त हीअ पर्ची बि मूंखे ॾिनी अथई ऐं हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे। अदा हीअ पंहिंजे हिसाब सां हर्फ़ जेका हुया सो हिनखे शहज़ादे आदिल खे पढ़ण ॾांहुं न पिया अचनि, पर परीअ पढ़िया त परीअ चयो त भणा तूं त पंहिंजो मौत पाण खईं थो वरितई। हीअ जेकी तूं ॾाइण जी पर्ची खईं आहे सो असुल में जीअं देव ॾे तूं वञे थो, जेको देव तोखे मतिलबु त परिस्तान जे वादीअ मां मिटी ॾींदो, असुल में उहो देव जेको आहे त इन ॾाइण जो पीउ आहे, सो उन ॾे तूं वेंदे ऐं हीअ पर्ची ॾींदेसि, हू तोखे सरियां जे तरह दाणा करे छॾींदो। पर पहिरियां खां तोखे चयो अथई त तूं पुछा कई अथसि त कीअं पुॼंदे। चए हा मां पुछा कईमांसि। चवणु लॻी त हिकु घोड़ो आहे कारे रंग जो, सो उन घोड़े ते वेंदे त उहो घोड़ो तोखे खणी उन मतिलबु त परिस्तान में पुॼाईंदो। एतिरे में शहज़ादी चवणु लॻी अगरि जे तूं मूंसां हले मां तोखे परिस्तान जी तरफ़ वठी हलां। एतिरे में चवणु लॻो त न शहज़ादी हुनखे परिस्तान जी परीअ खे चवणु लॻो न गुलनाज़, सो मूंखे पंहिंजे हिसाब सां जेको बाबे जो वाइदो थियल आहे ऐं बाबे मूंखे मोकिलियो आहे जीअं कम लाइ, मां उन ई तरफ़ सां वेंदुमि ऐं उन रस्ते सां वेंदुमि। अदा शहज़ादी हिन ते पंहिंजे हिसाब सां उहा परी जेकी गुलनाज़ हुई हिन खे सुहिणे सेबते छोकिरे खे ॾिसी ऐं हिन ते शहज़ादे आदिल ते मस्तु थी पई। एतिरे में चवणु लॻी तूं परिस्तान त अचे थो भली पंहिंजे रस्ते ताईं अचु, पर मूं तां ज़रूरु मूंसां मिलजांइ उन मुल्क ते। हिन जो ठीकु आहे मां वाइदो नथो करे सघां, जे नसीबु हुयो त मिलंदो माए, बाक़ी मां हिन कम सां वञा हथो। चए पहलवान जवान आहे पर वञे मौत जे मुंहं में थो, पर तोखे मां पर्ची पहिरियां मटे ॾियां। अदा हिन पंहिंजे हिसाब सां हिन खे पर्ची मटे ॾिनी ऐं हिन खे चई हाणे तूं भली वञी सघीं थो। अदा साॻो ई घोड़ो सही सलामत हुयुसि, उहो साॻो खणी काए ऐं हकले होकारे उन तरफ़ रवानो थी पियो। अदा झंगलनि पहाड़नि मां हकिलो होकारींदो अचे कंहिं जॻह ते पुॻो, ॾिठे त भणा साॻो घोड़ो जेको कारो उहो अचे थो पियो आम्हूं साम्हूं। अदा जॾहिं हिन इंसान जे बचे खे ॾिठो उन घोड़े कारे, उहो पंहिंजे हिसाब सां देव जी शिकिल में तब्दील थी वियो। अदा एतिरे में चवणु लॻुसि त इंसान जो बचो पहिरियों चकर मुंहिंजे वारे में आयो आहे, सो 2-3 ॾींहं थिया आहिनि इंसान जो माना खून जा उनजी ख़ुशबू ई न सूंघी अथमि। अदा हिन ते अटैक करण वारो हुयो। एतिरे में हीउ चवणु लॻो त तूं मुंहिंजो मामो आहे ऐं भाणजे खे खाईंदे। एतिरे में चवणु लॻो त मामो? चए हा। अदा हुन पंहिंजे हिसाब सां हुन जेकी ॾाइण जी पर्ची हुई सो हुन त तब्दील करे ॾिनी हुअसि, सो शहज़ादी गुलनाज़ ऐं उहा पर्ची जो ॾेखारियईं त हिन जा हथ पेर चुमणु चालू कया हुन देव। एतिरे में चवणु लॻो त को मसइलो न आहे, तूं वाक़ई बि मुंहिंजो भाणजो आहे, सो हाणे जीअं कम लाइ वञे थो त उते मां ई तोखे पुॼाईंदुमि। चवणु लॻो तूं कीअं पुॼाईंदे? वरी चयईं त भाउ हाणे मां घोड़े में तब्दील थियां थो साॻे में, तूं चढ़ी वे त मां तोखे साॻे परिस्तान जे मुल्क में पुॼायां थो। अदा शहज़ादे आदिल खे उहो साॻो कारो घोड़ो थी पियो ऐं हिन खे खईं सिधो सो हुन मुल्क ते पुॼाईंसि। अदा हिन पंहिंजे हिसाब सां मुल्क ते पुॼायूं ऐं हीउ पंहिंजे हिसाब सां वापसि थी पियो उहो साॻो। अदा हुन चयो त मुंहिंजो घणो टाइम हिते बीहणु सही न आहे, सो असांजी पाण में आपसी में दुश्मनी आहे, सो बहरहाल मां हेठि ज़मीन ते रहंदो आहियां।
अदा हिन शहज़ादे आदिल खां मोकिलाए ऐं हू घोड़ो जेको हुयो सो वापसि जिन वेंदो रहियो देव, सो हीउ शहज़ादो आदिल अॻिते वधियो। अदा हकिल न होकारींदो उहो साॻियो शहज़ादो आदिल अञा कुझु मंज़िल हलियो त हिकिड़ो ॿियो देव अचे पुगुसि। एतिरे में शहज़ादे आदिल खे चवणु लॻो त तूं केरु आहे इंसान जे बचड़ा, तोखे ख़बर न आहे त परिस्तान में इंसाननि जी इजाज़त न आहे, तूं हिते वतेंदो घुमंदो, तूं अॼु न बचंदे मुंहिंजे हथां। एतिरे में चवणु लॻुसि तोखे ख़बर न आहे त फलाणो देव मुंहिंजो नानो आहे ऐं पंहिंजे हिसाब सां मां उनजो मोकिलियल आहियां, सो मूंखे फलाणो देव खणी आयो ऐं हिनखे नाला ॾसे। हिनखे चवणु लॻो त इहे ॿई मुंहिंजा दुश्मन आहिनि, इन्हनि सां मुंहिंजो पुराणो तकरार आहे, हूअं तोखे छॾियां पर हाणे न छॾींदुमि। अदा हिनखे पंहिंजे हिसाब सां तरार हुई शहज़ादे आदिल खे। हिन चयो जेके एतिरो मुड़ुसु माण्हू आहे भली मूं ते अटैक कर। अदा हिन देरी न कयो आहे तलवार कढंदे ऐं हिनखे पंहिंजे हिसाब सां बेख्यालो बीठो हुयो खणी हिन ते अटैक हुन छाकाणि देव कई। देव खे पंहिंजो पावर हुयो, ख़्याल ई न की त का हिनखे तलवार बि आहे। अदा कढंदे तलवार ओचितो ठका खणी कढाई देव खे, उन देव जो सर बि लाहे विधई। अदा देव पंहिंजे हिसाब सां मारे वरी अॻिते वधणु लॻो। अदा हकिल न होकारींदो अचे उन साॻी जेको पतो पार मिलियलो महलात जो, हिकिड़ी अशी महलात हुजे ख़ूबसूरत ठहियलु, उन में जी पुॻो। अदा जंहिंमहिल उन में पुॻो त इंसान जी ख़ुशबू परे खां हिननि देव ऐं देवियुनि खे अचे वई। एतिरे में इंसान जो बचो ॾिसी हू ॾाढो ख़ुशि थिया, चईं त पाणे असां इंसान जो बचो असांजे घर में आयो आहे, सो वाह जो नज़ीद खाधो थी वियो। अदा एतिरे में हीउ पुॻो ऐं एतिरे में उन साॻे देव सां अॼु मिलियो। उनखे चवणु लॻो त तूं मुंहिंजो नानो आहे ऐं हीअ पर्ची मुंहिंजी मतिलबु तुंहिंजी धीउ मोकिली आहे, तूं हीअ पढ़। अदा हीअ पंहिंजे हिसाब सां उन जंहिंमहिल पर्ची पढ़ियईं अची हिनखे पंहिंजे बाइज़त सां विहारे हिनजी ख़िदमत करणु चालू कयनि। एतिरे में चवणु लॻा त इहा वादीअ जी मिटी तोखे मां ई ॾींदुसि, तूं कंहिं बि टेंशन खां न घबराए, भलो छो तूं आएं हिते। अदा हिनजी पंहिंजे हिसाब सां उन नानी ऐं नानीअ हिनजी ख़िदमत कई ॾाढी। अदा जॾहिं ख़िदमत करे बीठा सो पंहिंजे हिसाब सां जेको हिनखे सामान ज़रूरत में हुयो उन तरफ़ हली पियो वादीअ जे तरफ़। अदा हीउ देव पंहिंजे हिसाब सां हिनखे वठी हलियो। हीउ मथां बीठो हुजे, हीउ टुॿी ॾेई अंदरां मिटी पियो कढे वेठो। हिन सोचियो त छो न भला हिन देव खे हिते मारियूं वञा। अदा हीउ पंहिंजे हिसाब सां देव हिकिड़ो मुठो कढी लपो भरे रखियो ऐं ॿियो हेठि टुॿी ॾेई अञा ॿियो कढी ऐं मथे थियण वारो मुंडी मस कढियईं। हिन शहज़ादे आदिल अहिड़ो कमु कयो, तलवार खणी ठका कढाए ऐं हुनजी मुंडी उते लाथईं। सॼो पाणी रत थियो, उते पाणीअ में पजी रहियो। अदा हीउ पंहिंजे हिसाब सां थोरी मिटी खणी ऐं हीउ किले करे रवानो थी पियो। अदा सिधो सो जॾहिं उन महलात में पहुतो त हिन जी जेकी ॾाॾी हुई नानी, सो उहा हिन जे इंतज़ार में हिनखे चवे पई त वारो कर वेह हिते 2-3 मिंट, छा खाईंदे छा पीअंदे। एतिरे में हिन जी हिकु कुकुड़ ऐं बदक ते नज़र पइजी वई। एतिरे में चवणु लॻो त इहा कुकुड़ अॼु भला रंध, सो इनखे खाईंदासीं। एतिरे में चवणु लॻो चरिया इहा कुकुड़ में ख़बर न अथई त इन में तुंहिंजी माउ जो साहु पियल आहे, जीअं तोखे मोकिलियो आहे। ऐं चई भला इन में साहु आहे मुंहिंजे अमड़ जो, त भला बदक रंध। एतिरे में चवणो इन बदक में मुंहिंजो साहु पियल आहे, चरिया ईअं मां मरी वेंदमि, सो इन में मुंहिंजो साहु पियल आहे। अदा एतिरे में चवणु लॻो भला हाणे तूं काथे खाराए पियारे नथी, भला पाणी पियार। अदा एतिरे में उहो पाणी भरणु वई, सिधो सो वञी उन बदक में हिन हथ विझी ऐं मुंडीअ में खणी हथु विझी ऐं रड़ाई हिकु ॾिनेसि। मुंडी होॾे वञी बदक जी पई। थोरी देरि खां पोइ दॿको अंदरि वञी थियो, उन मतिलबु पाणी वारी जॻहि ते अंदरि जो वञी ॾिठईं त छा उहा साॻी हिनारी नानी शीख लॻी पई आहे। अदा पंहिंजे हिसाब सां उहा कुकुड़ वठी ऐं हीउ रवानो थी पियो। अदा अञा अध पंध ते बि कोन पुॻो त सिपाही हिन ते कड़ो हणी विया। अदा परिस्तान जे बादशाह जा सिपाही हिन ते कड़ो हणी सिधो सो हुन बादशाह जे दरबार में पेश कईंसि। एतिरे में चवणु लॻा तुंहिंजी ज़रूरत कीअं थी जो मुंहिंजे देव खे मारण जी। अदा जेको हुननि ॿिन्हिनि जो दुश्मन हुयुसि सो हुनखे मारियो हुई, जेको नानी ऐं नाने जो, सो हुन जे करे बादशाह हिनखे अगवा करे आयो। अदा हिनखे चवणु लॻो तूं मरण लाइ तयारु थी। एतिरे में शहज़ादी हिन जो को आवाज़ु ॿुधो, उहा बि डुकंदी भॼंदी आई। एतिरे में चवणु लॻी त शहज़ादा तूं अची वएं। एतिरे में पीउ खे चवणु लॻी हीउ उहो ई शहज़ादो आहे जंहिंजी असांजे देव जी ॻाल्हि कई माए, सीं असांजे जिन खे मारियो, सो हीउ उहो शहज़ादो आहे ऐं हिन जी पंहिंजे हिसाब सां जेकी तारीफ़ कई माए, सो एतिरे मां हीअ ॻाल्हि आहे। एतिरे में उहो बादशाह परिस्तान ॾाढो ख़ुशि थियो। उन शहज़ादी हूर जी हिन सां शादी कराई, हुन सां गुलनाज़ जी। अदा गुलनाज़ जी हिन सां शादी थी वई धूम धाम सां। हाणे शहज़ादे खे अहिड़ो कमु कयो हुन परिस्तान जे बादशाह हिनखे गालीच ॾिनई, मतिलबु उॾण वारो
गालीच ॾिनई। सो पंहिंजे हिसाब सां शहज़ादी उहा गुलनाज़ ऐं पाण चढ़ी सिधो सो हुन बादशाह जी तरफ़ रवाना थी पिया। अदा एतिरे में हिन अहिड़ो कमु कयो, हीअ अचनि पिया अञा रस्ते में आहे। ओतिरे में उहा जेकी डाइण मलिका हुई हुन पंहिंजे हिसाब सां ऐं पंहिंजे पीउ सां ॻाल्हाइणु चालू कयो त हुन शहज़ादे जो कमु तमामु करे छॾियईं न। अदा वारनि खे तौ ॾिनई। सो बहरहाल हुनजो पीउ कोन ज़ाहिर थियो। अदा ॿिनि वारनि खे तौ ॾिनई। एतिरे में हुनजी माउ ज़ाहिर थींदी, उहा बि कोन थी। अदा एतिरे में भाउ जो सोण कीअं त उहो भाउ हिन वारो जेको हुयो ॿियो सो उहो ज़ाहिर थी पियो। अदा एतिरे में चवणु लॻो त शहज़ादे खे तूं जो फिटी करे आए त उहो ज़ाहिर कोन थियनि, शायदि उन्हनि खे मारे छॾियईं, सो इन खे ज़िंदा न हिते पुॼण ॾिजाए ऐं मुंहिंजे साह में बि हथु आहे, शायदि मतां उहो मुआर साह जी शइ खयूं थो अचे। अदा हीअ डुकी वञे, उहो साॻो जेको घोड़ो कारो थी हिन खे पुॼायो परस्तान में अचे, हुन गालीच ते शहज़ादे जो अघु ॾिनई। अदा शहज़ादी हिन जो टकरो थी पियो पाण में। शहज़ादे खे तलवार भली हुई, अलाह खे यादि करे ठका उन देव खे बि कढियईं। उन देव बि वञी ढेरी कई, माना उहो बि ढेरी थी वियो। इहो बहादुर हुयो, पंहिंजे हिसाब सां अकुल मां कमु वठी ईअं देव मारींदो मुक़ाबिलो करे सिधो सो वञी पंहिंजे हिसाब सां माउ वटि पुॻो। अदा पंहिंजे हिसाब सां माउ खे चई, हीअ तुंहिंजी धीउ, मतिलबु त धीउ सम्झी न, पर मुंहिंजी ज़ाल तुंहिंजी नुंहुं, हीअ तुंहिंजे हिसाब सां वठी आयो आहीं ऐं परस्तान मां आई अथई, गुलनाज़ नालो अथसि हिन जो, ऐं हीअ तुंहिंजी मतिलबु नुंहुं आहे। सो हाणे मंज़िल माणी आयो आहियां। हीअ उन मलिका डाइण जो साह बि मां खयूं आयो आहियां। अदा शहज़ादो आदिल पंहिंजी माउ खां मोकिलाए उन तरफ़ रवानो थिए पियो, पर खां जॾहिं मलिका ॾिठो त बणा मुआरे कुकुड़ खयूं थो अचे जंहिंमें साह पियल आहे मुंहिंजो। एतिरे में चवणु लॻी बादशाह खे, पंहिंजे मुड़ुस खे, आदिल जे पीउ खे, त इहा कुकड़ इन कहिड़े बि हिसाब सां इन मुड़ुस हमरा खां कसे ॾे। एतिरे में चवणु लॻो त बादशाह सलामत, हीअ कुकड़ त मां कोड़ींदुमि, पर असल में तूं असांजी हक़ीक़त कोन्हे। मां असल में उहो तुंहिंजो साॻियो ई पुटु आहियां जेको अम्मा सां गॾु तूं असांखे हिन डाइण जे करे तड़े फिटी कयो। असल में डाइण मुंहिंजी अमड़ न, पर हीअ हुई। एतिरे में चई त सबूत, ये सबूत हीअ कुकड़ आहे। मां हिन महिल हिन कुकड़ जी मुंडी पटियां थो त तूं पाण लका ॾिसजांइ। अदा शहज़ादे देरी न कई, उन महिल हुनजी मुंडी पटे ऐं 5 मिंट बि कोन गिरिया त हुन फहको करे ऐं उते हुनजी शिकिल तब्दील थी वई। अदा उहा बेशिकिली सॼी डाइण जेकॾहिं थी वई, जंहिं महिल जो ॾिठो बादशाह त बादशाह जो मतिलबु ज़मीन पेरनि सां निकिरी वई। अदा बादशाह अफ़सोस में अची वियो। बादशाह पंहिंजी मतिलबु त पुट खां बि माफ़ी वरितई ऐं वापसि पंहिंजी ज़ाल खां बि माफ़ी वठी पंहिंजी बादशाही में आंदई। अदा धूम धाम सां बादशाह वरी दुबारा हुननि जी शहज़ादे ऐं हुनजी शहज़ादीअ जी शादी कराई। अदा वरी बादशाही ख़ुशहाल थी वई। साॻो शींहं ऐं ॿकरी गॾु पाणी ऐं पीअंदा हुआ, चरंदा घुमंदा हुआ। अहिड़ी बादशाही में सुकून थी वियो। सो हीअ कहाणी दोस्तो पंहिंजे पुॼाणे ते पुॻी। सो बहरहाल अॻिते पोइते ॾाॾी नानो वग़ैरह इहे जेके थी विया आहिनि असांजे लफ़्ज़नि में, सो कोताही लाज़मी थी वई आहे। सो न माज़रत था वठूं, छो त मां अगरि जे कहाणी ढरी खणंदुमि सो मूंखां न हलंदी।